नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त उड़ी मुतासिर ॿारड़ी जी ख़बर अवामी न्यूज़ ते हलण जो DHO नौशरो फेरोज़ नोटिस वरितो है। भरिया सिटी में DHO नौशरो फेरोज़ डॉक्टर सिकंदर अब्बासी गुज़िरियल ॾींहुं अवामी न्यूज़ ते उड़ी मुतासिर ॿारड़ी जी ख़बर हलण जो नोटिस वठंदे फौरी तौर तबई मुआइने लाइ डॉक्टरनि जी टीम जोड़े टीम सां गॾु मुतासिर ॿारड़ी वटि पहुची वई है। सिहत खाते जी टीम में शामिल डॉक्टरनि में DHO नौशरो फेरोज़ डॉक्टर सिकंदर अब्बासी, डॉक्टर अब्दुल सत्तार, डॉक्टर असलम कोरेजो, डॉक्टर अशरफ लाखो ऐं शमशाद मेमन समेत ॿिया शामिल आहिनि। डॉक्टरनि जी टीम मुतासिर 7 ॿारनि समेत ॿिनि ॿारनि जो तबई मुआइनो करे तबई इमदाद ॾिनी ऐं मरीज़ ॿारनि जे वालिदनि खां तफ़सील वरिता आहिनि। इन मौक़े ते DHO नौशरो फेरोज़ डॉक्टर सिकंदर अब्बासी अवामी न्यूज़ जी टीम सां ॻाल्हाईंदे चयो त सभिनी मुतासिर ॿारनि जो डॉक्टरनि जी टीम पारां तबई मुआइनो करे दवाऊं ॾिनियूं वियूं आहिनि। जॾहिं त मुआइने बाद मालूम थियो है त ॼाणियल ॿारड़ा लाखड़ो मुतासिर आहिनि। हिननि ॿारनि जी सिहत बाबति का बि ख़तरे जी ॻाल्हि नाहे। हिननि सभिनी ॿारनि जी उरड़ी जी अलामत नाहे, पर हिननि ॿारनि में लाखड़े जी बीमारी है। इन लाइ हर मुमकिन कोशिश कंदासीं ऐं सिहत जूं समूरू सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।